अस्सलाम वालेकुम नाज़रीन ऐं नाज़रीन। जीअं त हिकु सिंधी स्टोरी नाले जे इंसान सां उनवान नाले जे इंसान सां लिखी यकीनन तव्हांखे उहा ज़रूरु पसंदि ईंदी। उहा कहानी अॼुकल्ह तयारु थी चुकी आहे, जंहिंजो टेलर अव्हां ॾिसी चुका आहियो। इंशाअल्लाह ताला ईद ते हू ज़रूरु तव्हांजे साम्हूं हूंदी। इन कहानी में जिन दोस्तनि मूंसां कमु कयो आहे, पहिरियों अब्दुल रज़ाक जखराणी, लाल मोहम्मद लाशारी, गुलाम रसूल लाशारी, साबिर खान डुमकी ऐं उन खां अलावा ॿिया काफ़ी दोस्तनि हिसो वरितो। तमामु घणी महिनत सां तव्हांजे लाइ हीअ कहाणी असां तयारु कई आहे। राति ॾींहं ते महिनत करे तव्हांजी हज़ूर में पेश कई आहे। उन खां सवाइ तव्हांजे लाइ आऊं अॼुकल्ह नओं चैनल हिदा जेसी जे नाले सां। अस्सलाम वालेकुम। जी राइटर असो फिदा हुसैन सोलंकी साहब राइटर ऐं डायरेक्टर नाले जो इंसान जी कहानी लिखी है। तमाम ढी मेहनत कई है। प्रोड्यूसर फिलहाल सोलंकी, अब्दुल रज़ाक जखराणी, गुलाम रसूल लाशारी ऐं साबिर अली डुमकी, तमाम इन दोस्तन मिली करे फिल्म ठाई है नाले जो इंसान। यकीनन तव्हांखे पसंद ईंदी। ढी मेहनत कई हुई है। अल्लाह करे काम है तो भाई बारह के सपोर्ट से आते भी अल्लाह को रोज फिल्म स्टार्ट है। जेकॾहिं तव्हां सभिनी जो दोस्तनि जो साथ रहियो, इंशाअल्लाह नए सिर वरी नई सीज़न में नई कहानी लिखंदासीं। हाणे पंहिंजे दोस्त फिदा हुसैन सोलंकी राइटर ऐं डायरेक्टर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान असांजो चैनल फिदा जैसे जी ॾिसंदा रहो, हमेशा ख़ुशि रहो, जिथे हुजो आबाद हुजो। ओके, अल्लाह हाफ़िज़।